ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा में वेठी आहियां। निराकार रूप से बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। लिखा श्री बाबा ब्रह्मा के तन द्वारा सुनता ऊंची बात बाबा सुनता कि आत्माएं तो सब आत्माएं हैं। इन शरीर में रहने वाली माँ की आत्मा तो ये शरीर के माण्हू ध्यान ॾींदो न उनखे कहिड़ा कपिड़ा सूट कंदा आहिनि, शरीर खे कहिड़ो रोटी सूट कंदी आहे, तो ये सब ध्यान ॾींदा आहियूं। शरीर जी पर्सनालिटी जेकी थींदी हलणी चलणी जेकी थींदी ये असांजी आत्मा जी भी पर्सनालिटी हूंदी। भई असांजो सोचण जो तरीक़ो, असांजे ॻाल्हाइण जो तरीक़ो, असांजो संबंध व्यवहार में अचण जो तरीक़ो जीअं आहे न, उहा माण्हू जीअं बि हूंदो आहे, जीअं बि हुनजो सोचण ॻाल्हाइण संबंध व्यवहार हूंदो आहे, उन सां हुनजी आत्मा जे बारे में माण्हू सम्झी सघंदो आहे कि हिनजी आत्मा जा संस्कार कीअं आहिनि, हिनजी आत्मा जी सोच सुठी आहे या बुरी आहे। उहा सोच सां आत्मा जी पर्सनालिटी पतो लॻंदी। त बाबा चए थो हाणे तव्हांजी आत्मा जी पर्सनालिटी सदा शुद्ध हुजणी खपे, सदा पवित्र। असांजी सोच सुठी, ॻाल्हाइण सुठो, संबंध व्यवहार सुठो, त असांजी आत्मा सुठी। त शरीर खे त माण्हू ठीकु ठाक रखे थो, लेकिन असांजी आत्मा जी पर्सनालिटी त ठीकु न आहे। तो असां भले माण्हू सुठा कपिड़ा पाए, सुठी गाॾियुनि में घुमे, सुठो पैसो आहे, लेकिन अगरि कंहिंखे ॻाल्हाइण जो ढंग न आहे, सोचण जो सुठो ढंग न आहे, संबंध व्यवहार निभाइण जो ढंग न आहे, अगरि हुनजी आत्मा में त कोई सुठो स्वभाव संस्कार, सुठी सोच, सुठो हुनजी आत्मा जी पर्सनालिटी त सुठी न आहे। त बाबा हाणे चए थो मां तव्हांजी आत्मा खे जी पर्सनालिटी खे सुठो ठाहिणा आहिनि। सोच, संबंध व्यवहार, बोल, कर्म भी ॾाढा सुठा हुजनि, अहिड़ा हुजनि कि असांजे कर्मनि द्वारा सुख ॾियूं हिक ॿिए खे ऐं सुखी वठूं। असांजी सोच सदा सभिनि जे लाइ सुठी हुजणी खपे, शुभकामना शुभकामना। असांजा बोल में अहिड़ा बोल बोलूं जंहिंसां कुझु अर्थ निकिरे ऐं घटि शब्दनि में सॼी ॻाल्हि जो अर्थ असां ॿियनि खे सम्झाए सघूं। बोल जी पर्सनालिटी बि सुठी ॾींदी, असांजी आत्मा जी पर्सनालिटी सुठी ॾींदी, असांजा बोल बि सुठा ॾींदी। त बाबा चए थो कि अहिड़ी आत्माउनि खे रॉयल आत्मा चइबो, सुठी आत्मा चइबो। जीअं कंहिंजी देह खे ॾिसंदा आहिनि त हुनजे माउ पीउ खे शिकल मिलंदी आहे त चईंदा आहिनि न कि हा ही हिनजो ॿार आहे। उहे असांजी आत्मा जो में जेका संस्कार आहिनि उहे एॾा सुठा हुजणा खपनि कि माण्हू सम्झनि कि हा हीअ सुठी आत्मा आहे, या भॻवान जो ॿार आहे। भॻवान केरु हूंदो आहे? जेको सभिनि खे सुख ॾे, सभिनि जे लाइ सुठो सोचे। असांजा बि संस्कार अहिड़ा हुजणा। त बाबा चवंदा आहिनि कि हाणे ईअं पंहिंजी पाण खे ठाहिणो। बाबा भॻवान असां कीअं ठाहिणा? असां त ख़ुदि खे न ठाहे सघंदा आहियूं, लेकिन असां में जो बि कमी कमज़ोरी आहे न, असांखे हुनखे भॻवान खे ॿुधाइणो। सिर्फ़ु हीअं न चइणो तूं सुठो आहे, असां नीच पापी आहियूं, तूं सर्व गुण संपन्न, असां में कोई गुण न आहे, ईअं न चओ। तूं एॾो ऊचो आहे, असां बि तुंहिंजा ॿार एॾा ऊचा आहियूं, तूं असांखे बि ठाहे, असां बि ठहींदासीं। असां नीच पापी छो?
ईअं न अगरि कोई कंहिंजो ॿार घटि हुजे ऐं माउ पीउ सुठा हुजनि त ॿार चईंदो न तव्हां एॾा सुठा मूंखे ईअं छो रखियो अथव। उअं ई भॻवान खे असां चऊं था तूं एॾो ऊचो आहे, तूं एॾो सुठो आहे, तूं सर्वगुण संपन्न आहे, तूं दुख सुख करता है। और खुद के असां चऊं था मुझ निर्गुण वारे में कोई गुण न आहे, असां नीच पापी कामी क्रोधी कपटी। खुद जी ग्लानी करो था पंहिंजे भगवान जी जेकी तव्हां माता पिता चओ था हुनजी तारीफ़ था करो, हुनजी महिमा था करो। ये कहिड़ो माउ पीउ ऐं ॿारनि जो संबंध थियो। त अगरि तूं एॾो सुखदाता आहे दुखहर्ता आहे त असांखे बि ठाहे न भई, न सर्वगुणनि सां संपन्न आहे, असांखे बि ठाहे, असां छो अवगुणनि सां भरपूर आहियूं। त उहो ई भॻवान हाणे असांखे ये ठाहिणु आयो आहे, सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण संपूर्ण निर्विकारी डबल हिंसक मर्यादा पुरुषोत्तम। असांखे हिन विकारनि सां मुक्त करे पाप आत्मा खां पावन आत्मा ठाहिणु आयो भॻवान। त बाबा चए थो कि हाणे थो मूंखे यादि करे मूंखां शिक्षा वठी करे हीअं थो मूंखां शक्ति वठो, खुद जी ग्लानी न करो। बाबा चए थो मूंखां एतिरी शक्ति एतिरा गुण एतिरो ज्ञान वठो कि तव्हां आत्मा में संपन्न थी वञो, मूं जहिड़ी ठही वञो। आत्मा परमात्मा हिकु न आहे, लेकिन आत्मा परमात्मा खे यादि करे परमात्मा जहिड़ा गुण संस्कार पंहिंजे अंदर धारण करे सघंदी आहे। आत्मा परमात्मा जहिड़ी कर्मनि में थी सघे थी। परमात्मा जो कर्म आहिनि, परमात्मा जो गुण आहिनि, संस्कार आहिनि, वो पंहिंजे में धारण करे आत्मा परमात्मा जहिड़ी थी सघे, मतलब हुनजो संस्कार ओड़ा थी सघे, लेकिन आत्मा परमात्मा न थी सघे। जीअं ॿार माउ पीउ जा गुण पाण में धारण करे हली सघंदो आहे, ओड़ो ठही सघंदो आहे, लेकिन ॿार त ॿार ई रहंदो, पीउ त पीउ रहंदो। त ईअं ई असांखे बि जेकी बि महिमा था भॻवान जी ॻाल्हि था न, ओड़ो मूंखे बि ठहिणो आहे, परमात्मा खे यादि करे। जो ॾींहुं पंहिंजे पाण खे जाचो अॼु मां परमात्मा जी छा महिमा कई, सिर्फ सुठो सुठो न चओ अरे हुन एॾो सुठो ॿुधायईं कि परमात्मा ईअं आहे, परमात्मा जी एॾी महिमा कई, लेकिन उहो जॾहिं असां चऊं था कि तूं माता पिता आहे त सॼे ॾींहं में असांखे बि जाचणो आहे कि मां केतिरो हुन जहिड़ो ठहां थो, मूं में ऐं हुन में मुंहिंजे संस्कार हुनजे संस्कारनि में कहिड़ो अंतर आहे, हुनखे मूंखे ख़तमु करणो। हुनजा जेका संस्कार अथसि उहो ई मूंखे पंहिंजे जीवन में धारण करणो ई आणणो ई ओड़ो ठहिणो ई, इहो ई त पुरुषार्थ करणो, इहो ई त महिमा करणी। द्वापर युग खां असां भॻवान जा अलॻि अलॻि रूप ठाहे करे हुननि जी महिमा था करो, ख़ुदि जी ग्लानी था करूं त असां हेॾा थींदा था वञूं। ख़ुदि खे नीच पापी चईंदे चईंदे सच्चे में मनुष्य नीच पापी थी वियो आहे न। खुद खे कामी क्रोधी लोभी मोही चई करे सच्चे में मनुष्य अॼुकल्ह ॿियो ई दिन प्रतिदिन ज्यादा विकारी तो थींदो आहे। त भॻवान हाणे ईअं थो चए कि हाणे मुंहिंजी महिमा खुद जी ग्लानी न करो, मूं में ऐं तव्हां में छा अंतर आहे, संस्कारनि में गुणनि में। आत्मा परमात्मा जो साइंस हिकु जहिड़ो ई आहे, नंढी सी बिंदी अखनि खां ॾेखारे वेंदी, लेकिन जो भगवान जो पाठ आहे वो भगवान जो ही आहे, आत्मा जो पाठ आहे आत्मा जो ही आहे। लेकिन भगवान जहिड़ा संस्कार गुण असां पंहिंजे में धारण करे सघंदा आहियूं। हुनजे लाइ त उहो अची करे ज्ञान थो ॾे, हुनजे लाइ त असांखे चए थो कि मूंखे निराकार रूप में यादि करो, मूं वटि जो आहे उहो सभु तव्हां पंहिंजे बारे में भरो, पंहिंजी आत्मा में ख़ुदि खे ओड़ो ठाहियो। बाबा चए थो कि एतिरी तृप्त आत्मा ठहो, आत्मा जॾहिं असां आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदा आहियूं न त अंदरि आत्मा खे जो खपंदो आहे उहो मिलंदो रहंदो आहे, वो आत्मा तृप्त थी वेंदी आहे। मतलब हुनखे कहिड़ी बि ॻाल्हि, कहिड़ो बि मनुष्य आत्मा
कोई भी चीज की कमी हुजे, कोई भी मनुष्य आत्मा में की दुख दे, बुरो चए या कुछ भी अड़ो उनके जीवन में कुछ गलत अड़ो थी भी वेंदो न, तभी वो असंतुष्ट न थी। इन समय मनुष्य में तो सब कुछ है, एक चीज न हुजण के कारण जीवन में असंतुष्ट है। मतलब उनकी आत्मा भरपूर न आहे न, इन करे उन वटि देह अथसि, देह जो संबंध पदार्थ वस्तु वैभव सब अथनि, लेकिन उनकी आत्मा में गुण शक्ति समझ न आहे। त ॿाहिरां जी चीज भले केतिरियूं बि हुजनि, लेकिन आत्मा तृप्त न आहे। ॿाहिरां जी सभु कुछ चीजें हूंदी हुई भी आत्मा खे लॻंदो आहे कि मूं वटि कुछ भी न आहे, उनखे कुछ सुठो ई न लॻंदो। तॾहिं त चईंदा आहियूं न, दुनिया में ॾिसो माण्हुनि वटि सभु कुछ आहे, लेकिन सुख न आहे, शांति न आहे, खुशी न आहे, छोकी आत्मा जो धन असां वटि न आहे न, उहो असांखे सिर्फ़ु परमात्मा ई ॾेई सघे। सदा सुख जो अनुभव करूं, शांति जो, खुशियुनि जो अनुभव करूं, उहो असांखे सिर्फ़ु परमात्मा द्वारा ई मिली सघे। कहिड़े भी दुनियादारी में जेतिरा भी माण्हू भगवान जा रूप पूजन था, तरीक़ा था करनि, अलग अलग रीति सां जो भगवान खे मञनि था न, कहिड़ो भी दुनिया में इंसान न आहे, मनुष्य आत्मा न आहे जो असांजी आत्मा खे तृप्त करे सघे, सिवाय परमात्मा। जॾहिं असां खुद खे आत्मा समझी करे परमात्मा के निराकार रूप में याद करें न, तो असांजी आत्मा खे वो सुख, वो शांति, वो खुशी मिलती आहे जो वॾे वॾे महलनि में भी न मिले, जो 36 प्रकार के भोजन में भी न मिले, जो हुन देह सां भी न मिले, देह जे संबंधन सां भी न मिले। अॼु माण्हू के जीवन में सच्चो प्यार खपे, सबसे तो मतलब ही प्यार है ना अॼुकल्ह जीवन। हिन करे उन सभु कुछ उन मनुष्य आत्मा सां गॾु सभु माण्हू आहिनि, तॾहिं उनखे लॻे थो कि मूंसां कोई प्यार न कंदो, मुंहिंजी कोई वैल्यू न आहे हिन दुनिया। क्योंकि मतलब ही प्यार है ना अॼुकल्ह, सब हर संबंध में ॾिसो मतलब ही प्यार आहे। माउ पीउ ॿारनि सां प्यार कंदा, भी हिनखे प्यार करे पालणो, वॾो थींदो त मुंहिंजी पालना कंदो, इहो भी स्वार्थ थी वञे, इहो भी मतलब ही पालना थी वई। भई असांखे ॿार खपे, असां ॿार जी पालना करूं, असां ॿुढा थींदासीं त असांजी उहो पालना कंदो, इहो भी मतलब थी वियो न। ॿार माउ पीउ खे उनजो चयो मंदो ईअं उनजे अॻियां पुठियां घुमंदो, थींदो हिनजो चयो मंदमि त जॾहिं मरण ते हूंदो त प्रॉपर्टी मूंखे ॾेई वेंदो। त तव्हां हर संबंध में ॾिसो काथे न काथे मतलब ही प्यार हूंदो ई आहे। ॾाढो कम माण्हू हूंदा आहिनि जेका निस्वार्थ प्यार ॾियनि, आत्मिक प्यार। त आत्मा जा इहे गुण हूंदा आहिनि, सदा शांत रहनि, सुख रहनि, आत्मा खे आत्मिक प्रेम खपंदो हूंदो आहे, शांति, सुख, खुशियूं, आनंद में रहण, आत्मा खे शक्तिशाली सुखी करे सुठो लॻंदो आहे रहण, लेकिन उहो सभु आहे न आत्मा वटां। उहा आत्मा काथे प्राप्त भी नथी करे सघे, जगह जगह भटके थी, कॾहिं हिन धार्मिक स्थान, कॾहिं हिन धार्मिक स्थान, कॾहिं हिन गुरु, कॾहिं हिन गुरुद्वारे, कॾहिं हिन मंदिर। इहे तव्हांजी आत्मा खे भटकाए, जी आत्मा खे वो सुख, वो शांति, वो खुशी, वो प्यार, वो शक्ति खपे, जंहिंजे लाइ आत्मा हेॾे होॾे भटके थी। भई माण्हू वटि सूर धन संपत्ति चीज न हूंदो आहे ऐं उनखे खपे, सम्झो तव्हांखे टमाटर खपे, हाणे तव्हां मेरे पासे हेॾा वॾा पुछो तव्हांखे टमाटो न मिलियो, लेकिन तव्हांखे ज़रूरत आहे, तव्हां हिन मंडी में वियो, हुन मंडी में वियो, हेॾे होॾे वियो, मिलियो ई न, त भटकियो न टमाटे से। ये आत्मा खे आहे न, वो टमाटो तव्हांजे शरीर खे खाइण लाइ खपे, कि हिनखे चीज़ हुजनि, ये आत्मा खे न शांति खपे, हाणे मूंखे शांति खपे। वो आत्मा शांति जे लाइ कॾहिं हेॾे मंदिर, कॾहिं हिन गुरुद्वारे, कॾहिं हिन टिकाणे, कॾहिं हिन साईं, कॾहिं हिन भाई साहब, कॾहिं अकेले में गार्डन में वेंदी, कॾहिं ॾाढी शांति जी जगह में वेंदी,
तो आत्मा की काफी शांति मिले ही नहीं। थोड़े समय जे लाइ मिले थी, वरी आत्मा अशांत थी। तो मतलब कि आत्मा की सुख, शांति, खुशी, शक्ति न मुंह में सहन शक्ति ना भगवान का प्रार्थना करना इनकी सहन शक्ति रे किसी ने मां एडो भटकिया मुख्य आई न सहन शक्ति तो काथे मिली वेंदी आ शक्ति के था तो तेने हाँ मुख्य हाँ इतना मिली तो तव्हांजो उते विश्वास थी तो थोड़े समय का तो वापस वो खत्म थी वेंदी। भाई कोई चीज हुजे तो असां उनखे काथे नई जगह मिल गया तो उनखे खरीदे करे स्टोर करे रखूं भाई कभी भी जरूरत पए तो खणी सकते हैं। लेकिन ये शक्ति गुण खुशी प्यार इनकी काथा भी रहते हैं के ॾींदो आहे कीअं मिलंदी इनखे कीअं स्टोर करे ये कंहिंखे बि न पतो ये कीअं मिलंदो जॾहिं जीअं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदासीं न परमात्मा के निराकार रूप में याद कंदो न भगवान वटि एतिरी शांति आहे एतिरो सुख आहे एतिरी खुशियूं आहिनि एतिरो आत्मिक प्यार आहे एतिरो ज्ञान आहे एतिरी शक्तियूं आहिनि जो तव्हां वठी करे बि थकिजी वेंदो लेकिन भगवान ॾियण में थकिजो न यानी जॾहिं बि तव्हांखे शांति खपे न आत्मा खे त सिर्फ़ ये सोच जो मां आत्मा आया और मां परमात्मा के निराकार रूप में याद भी करूं मां आत्मा उन शांति जी सागर बाप की संतान है परमात्मा मुझे शांति जी शक्ति दो दी तो तव्हांजी आत्मा में तव्हांजी आत्मा शांत थी तो शक्ति वधदी वेंदी आत्मा इन्हें शांति की शक्ति जे लाइ त एॾा वॾा भटकियो तव्हांजी आत्मा तव्हांखे एॾो भटकिया नहीं भटका नहीं लेकिन हाणे परमात्मा चए थो तव्हां घर वेठे सिर्फ़ एतिरो सोचंदव न मां शांति जे सागर बाप परमात्मा जी संतान आत्मा शांति स्वरूप आहियां मां सदा परमात्मा जी संतान खुश रहण वारी आहियां सदा सुखी आहियां सदा आनंद में रहने वाली सदा शक्तिशाली रोज रोज कर्म कंदे में भी ये याद करना रहो तो तव्हांजी आत्मा में ये शक्तियों गुण भरजदा वेंदा जे कोई टाइम हूंदो आहे तो उन समय पानी न भरो त खाली पोइ नल बंदि थी वञे पोइ कीअं खणी ईंदो पाणी इन संगम युग ते न कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे विच न संगम युग ते भगवान असांजी आत्मा खे भरपूर करण ईंदो आहे तृप्त करण ईंदो आहे छाजे लाइ तृप्त करण ईंदो कहिड़ी चीज छा ॾींदो असांखे इहे ई शांति जी शक्ति गुण शक्तियूं तो जेकी आत्मा परमात्मा जे चए ते हली करे हुनखे यादि करे पंहिंजी खे भरपूर करे छॾी आहे न वो जॾहिं हाणे सत्युग खां खेल शुरू थींदो हुनमें वो सुठे रीति पाठ ॿुधाईंदी कॾहिं कॾहिं चईंदे न हिन में त ॾाढी शक्ति आहे मुंह में न आहे अगरि हुन आत्मा में शक्ति आहे मुंह में न आहे छो क्योंकि हुन परमात्मा का शक्ति वरितई हाणे परमात्मा ॾे थो हाणे तव्हां बि वठी रखो तव्हांजी आत्मा खे भरपूर करे रखो त तव्हांखे बि अॻियां कमु अची वेंदी तो तव्हां बि शक्तिशाली थी वेंदा समय कहिड़ो थो हले सृष्टि ते आत्माउनि खे भरपूर खुद खे भरपूर करण जो समय थो हले ॿार चए थो गृहस्थी निभायो धंधो करो लेकिन हाणे असांखे अॻियां जे लाइ बि कुझु करणो खपे न भई जॾहिं पतो आहे असांजी आत्मा में शक्ति न आहे गुण न आहे ज्ञान न आहे हिन जे लाइ बि समय कढणो खपे न हिन जे लाइ बाबा चए थो ज्ञान त ॾिसो थोरो समय ज्ञान ॿुधी करे सॼो ॾींहुं हिन जे बारे में वीचार कंदा रहो भई अॼु मां छा सुठी ॻाल्हि ॿुधी फालतू ॻाल्हियुनि जी बजाए इहे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं सोचंदा रहो मन में कि अॼु मां छा सुठो ॿुधो क्यों कर्म कंदे में परमात्मा खे यादि कंदा रहो कि मां परमात्मा सां गॾु कर्म करां तो कर्म करावन हाल मूंखां कर्म कराए ये जरिए से अभ्यास ॾिसंदासीं न त ॾिसो कंहिंखे ज्यादा पाणी भरणो हूंदो आहे त नल खोले रखंदा आहिनि कम बि थींदो रहंदो आहे पाणी बि भरजंदो रहंदो आहे
ये ऐसा परमात्मा की याद कंदा लूं तो समझी आत्मा में बाबा गुण शक्ति ज्ञान भी भरपूर कंदो वेंदो असांखे और समझो कर्म भी थींदो वेंदो सहजम बाबा जी तो हाणे हिन में भी टाइम दी बाक़ी घर जा कम तो थींदा रहनि अॼु इहो अॼु उहो पर हर कर्म कंदे हुए कॾहिं तव्हां ॿाहिरि था वञो कंहिंसां मिलो था कंहिंसां ॻाल्हायो था धंधा था करो ॿारनि खे था संभालो सदा यादि रखो मां परमात्मा सां गॾु तव्हांजी आत्मा खे बाबा भरपूर कंदो वेंदो। अच्छा मीठी मीठी स्किल ते ॿारनि खे माता बाप दादा जी यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी तो सभी रूहानी ॿारनि खे सांझी भी रूहानी माता बाप दादा जी याद गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आए सेवा जो प्रत्यक्ष फल खाएंगे एवर हेल्दी वेल्दी और हैप्पी रहने वाला सदा खुशहाल बाबा तो कोई भी कर्म करो लेकिन असांखे कर्म करण खां पोइ खुशी मिलणी खपे। अॼुकल्ह माण्हू कोई भी कर्म करे तो रोईंदे रोईंदे कर्म करे पोइ थकिजी तो वञे खुशी न ॾिसो हिन दुनिया में चईंदे न हमेशा ताज़ा फल खाओ तो तंदुरुस्त रहंदो त इन करे बाबा चए तो कोई भी कर्म करो तव्हांजे जीवन में तव्हां जो भी कर्म कंदा आहियो न कर्म हीअं करो हीअं परमात्मा खे यादि करे करो कि वो कर्म असांखे ख़ुशी ख़ुशी सां करणो आहे रोई रोई करे न छो जे तव्हां जीवन वरिती आहे तव्हां गृहस्थी ठाती आहे तव्हां जाते भी जो भी कर्म करो था तव्हां ख़ुदि जी इच्छा सां ऐं हिन दुनिया में रहंदे हुए करणो ई पवंदो जेको भी कर्म तव्हांखे मिलियो आहे त रोई रोई करे छो करो खुशी खुशी सां कंदव न कर्म त खुशी खुशी सां कंदव परमात्मा खे यादि करे कंदव त कर्म करण खां पोइ तव्हांखे थकान भी न थींदी और खुशी भी रहंदी। अॼुकल्ह माण्हू थोरो ई कम थो करे त सुखी थो पए छोकी कर्म करण हथनि पेरनि खां थोरो सो कर्म थो करे लेकिन सोची ज्यादा मूंखे ईअं करणो आहे आहे थोरो सो कर्म लेकिन जो असां सोचूं था न असांजो मन हुनमें आत्मा जी शक्ति खत्म थी थींदी वञे ऐं अहिड़ा ईअं उल्टी सुठी ॻाल्हि सोचे करे कर्म करूं था त आत्मा जी शक्ति हुन बुरे उल्टो सुठो सोचण में खत्म थी वञे तो आत्मा खे शरीर का कर्म कराइणो थोरो सो कम कराए थी तो थकजी तो गई आत्मा इन करे बाबू चए तो कुछ भी करो चाहे तव्हां रोटी था ठाहियो ॿारनि खे था संभालो धंधो था करो घर जी साफ़ सफ़ाई था करो जितां तव्हांखे मिलणो थो वञे भई ॿाहिरि था वञो पर बाबा खे यादि करे ख़ुशी ख़ुशी सां करो हलो बाबा हाणे रोटी था ठाहियूं हलो बाबा हाणे साफ़ सफ़ाई था करो हलो हिन सां मिलूं था हिन सां ॻाल्हायूं था त तव्हांखे ॾिसो परमात्मा जी शक्ति प्राप्त थींदी न त तव्हां कर्म करण खां पोइ कंहिंसां मिलण खां पोइ बि तव्हांखे थकान न थींदी हुनजो दुख ॿुधण खां पोइ बि तव्हां दुखी न थींदा छोकी परमात्मा जी शक्ति तव्हां सां गॾु रहंदी उहो त सदा ई सुख ख़ुशियुनि सुख जो सागर आहे उहो असांखे सभु प्रकार जी थकान दुख परेशानियुनि सां बचाईंदो रहंदी करे बाबा चए तो हर कर्म कंदे यादि करे करो तो तव्हां सदा एवर हेल्दी वेल्दी और हैप्पी रहो स्लोगन आहे पवित्र आत्मा ही स्वच्छता जो दर्पण है कोई माण्हू हूंदो न जंहिंजे साम्हूं वेंदे माण्हू जो सभु निकिरी वेंदो त मतिलबु हुन आत्मा में हिते शुद्धता आहे आत्मा में माण्हू अॼुकल्ह पंहिंजो शरीर खे तो स्नान पाणी कराए साफ़ सुथरो कपिड़ो पाराए करे रखे थो लेकिन आत्मा जी शुद्धि अर्थात आत्मा जी शुद्धि कीअं थींदी जॾहिं असांजो मन सदा सुठो सोचे जॾहिं असांजा बोल कर्म सुठा हूंदा न तॾहिं आत्मा शुद्ध थींदी हूंदी आत्मा विकारनि खां मुक्त हूंदी न हुनखे चइबो शुद्ध आत्मा ब्रह्मचारी भी ब्रह्मचारी वो कीअं थींदासीं परमात्मा खे यादि करे सत्य बात की याद करे सत्य बात जो ज्ञान बुद्धि करे उनके जीवन में जेतिरो तव्हां धारण कंदा हूंदा न
ओतिरो तव्हांजी आत्मा शुद्ध थींदी वेंदी, ओतिरो तव्हांजे जीवन में सत्यता ईंदी वेंदी। ऐं अहिड़ी आत्मा जे साम्हूं कोई बि कूड़ बि ॻाल्हाईंदो हुजे, उहो साम्हूं अची वञे न, उहो फटाफट सां सच ॻाल्हाईंदो की ॻाल्हि छा आहे, हुनखे कुझु चइणो ई न पवंदो। त असांखे बि पहिरियों ख़ुदि खे असां सचो ठाहियूं। असां पहिरियों असांखे ख़ुदि खे पतो हुजे मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, ऐं परमात्मा जो सत्य ज्ञान ॾे त उहो असांजे मन में हुजणो खपे। बुद्धि में असांजो मन सदा सभिनि जे लाइ सुठो सोचे, तॾहिं असां सच्चा थी सघंदासीं ऐं तॾहिं साम्हूं वारो बि असांखे सच ॿुधाईंदो। ईअं त कई माण्हू चईंदा आहिनि मां हुनखे डांटियो, थोरो जोर सां चिल्लायो त सभु साफ़ साफ़ ॿुधाईंदी, देह अभिमान थी। लेकिन आत्मा पवित्र हुजणी खपे, आत्मा शक्तिशाली हुजणी खपे, आत्मा परमात्मा जी चित्र छाया जे हेठां हुजणी खपे, त सभु सच हुनजे साम्हूं अची वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।